सखर बराज जे ॿिनि दरवाज़नि खे नुक़सानु पहुचाइण वारो मामिलो इंक्वायरी रिपोर्ट अचण खां अॻु ई वधीक चोथों ऑफिसर बि मुअतल थी वियो। सुपरिटेंडेंट इंजीनियर फियाज़ शाह खे बि ज़िम्मेवार करार ॾेई मुअतल कयो वियो। से फियाज़ शाह खे हटाए केस इरिगेशन खाते में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। 19 ग्रेड जे ऑफिसर ख़ालिद जान बलोच खे नओं सुपरिटेंडेंट इंजीनियर मुक़ररु कयो वियो। चीफ सेक्रेटरी जे सही सां नोटिफिकेशन जारी कयो वियो। इन खां अॻु चीफ इंजीनियर सखर बिराज सोहेल बलोच, इंजीनियर सैयद अली शाह ऐं ISDO अमीर बख्श महर खे मुअतल कयो वियो आहे। गुज़िरियल 20 जून ते सखर बैराज जे ॿिनि दरवाज़नि 44 ऐं 47 खे नुक़सानु पहुतो हो, जंहिं जी इंक्वायरी सिंध एनवायरनमेंट प्रोजेक्ट जे डायरेक्टर ग़ुलाम मोहिउद्दीन मुग़ल खे ॾिनी वई हुई। सेक्रेटरी पारां 5 ॾींहनि में इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो हो, जंहिंखे 3 हफ़्ता गुज़री विया। इंक्वायरी मुकमल न थी सघी। सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो जो चवणु आहे त टेक्निकल बुनियाद ते इंक्वायरी कई पई वञे। जल्द रिपोर्ट साम्हूं अची वेंदी। फ़िलहाल इंक्वायरी हली रही आहे।